दीदार साहब चयो पे फतवा नवीसी हुअणु खपे। मां अर्ज़ु कयो त फतवा नवीसी कहिड़े जज़्बे सां हुअणु खपे, पर हुज़ूर फरमायो त फतवा नवीसी जे बजाए हर हिकु मुफ़्ती थी सघे थो उहो हिन तरीक़े सां त जॾहिं बि तव्हांजे आॾो का सूरत हाल दरपेश ईंदी आहे जंहिंमें तव्हांखे ज़रूरत महसूसु थींदी त कंहिं आलिम या कंहिं मौलवी या कंहिं पीर फ़क़ीर खां पुछूं सही ॻाल्हि ॿुधायो, तव्हां पाण सोचे ॿुधायो। मां पंहिंजो पाण खे चवां थो त मुंहिंजी दिलि बि मूंखे ॿुधाए, मुंहिंजी ज़मीर मूंखे ॿुधाए, जेका फतवा मौलवीअ खां पुछणु वेंदा आहियूं या कंहिं आलिम खां या पीर खां या वॾेरे खां, दिलि त असांजी खुलम खुला ॿुधाए रही हूंदी आहे त ग़लति छा आहे सही छा आहे। ईमान जी सलामती सां सोचे ॿुधायो। मां सम्झां थो 70 खां 80% मसाइल में भले उन खां वधीक दिलि असांजी खुलम खुला ॿुधाए रही हूंदी आहे त सही छा आहे ग़लति छा आहे। कुतुबनुमा जे लाइ रखिबो आहे कंपस या कुतुबनुमा खे, उहा सिधी जेका उन जी सुई हूंदी आहे उतर ॾे फिरी वेंदी, भली पिया कुतुबनुमा खे फेरायो उहा सुई ओॾां सिधी बीठी हूंदी। दिलि वारी जेका सुई आहे इहा सिधी बीठी हूंदी, कंहिं मुफ़्ती जी सुई हेॾे हेॾे फिरी सघे थी, दिलि वारी सुई कोन फिरंदी। पर दोस्तो दिलि वारी सुई ॾे के ॾिसे बि सही, 70-80% दिलि असांजी ॿुधाए रही हूंदी आहे त सही छा आहे ऐं ग़लति छा आहे। त दोस्तो उन आवाज़ खे बि त ॿुधो, उहो असां मुफ़्तियुनि ॾे छो भॼंदा आहियूं? इन जे करे त ग़ैर न जेको हिकिड़ो असांजो इस्तेकाक न आहे, असांजो हक़ नथो बणिजे, असांजो हक़ नथो बणिजे ऐं सम्झूं था त इहो हक़ ॿिए जो आहे, उन हक़ मां कुझु थोरो हिसो चोराइण जे लाइ मुफ़्ती ॾे भॼंदा आहियूं। त साईं को तरीक़ो कढी ॾे, जीअं चवंदा आहिनि भाग ते चोर की लंगोटी सही, थोरो को हिसो मूंखे मिली वञे। दोस्तो इन थोरे हिसे मां सुकून कोन मिलंदो, तव्हांजी निंड हराम थी वेंदी, तव्हांजो सुकून ख़तमु थी वेंदो, ज़िंदगी परेशानी जो शिकार बणिजी वेंदी। अलाह वटि घणा गंज आहिनि, उनजे लाइ अवां महिनत ऐं कोशिशि कयो। मुफ़्तियुनि ॾे जेका अॼु वञण जी ज़रूरत बि तॾहिं असांखे महसूसु थिए थी ज़्यादा जॾहिं असां पंहिंजे दिलि वारे मुफ़्ती जी ॻाल्हि नथा ॿुधूं। जो हुज़ूर फरमायो, हिकु बदवीअ खे अर्ज़ु कयो त साईं मूंखे इस्लाम में दाख़िल कयो, पाण हुनखे फरमायूं इस्लाम में दाख़िल फरमायूं, पोइ चईं नसीहत कयो त शायदि 3 या 4 ॻाल्हियूं फरमाए, निमाज़ पढ़, रोज़ा रख या चंड हिकु ॻाल्हि, हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी। हुन अर्ज़ु कयो साईं ॿियो कुझु, पाण फरमायो चईंसीं ॿियो फरमाए त मूंखे का रहनुमाई वठणी पवे त मां छा कयां, पाण क़ुर हदीस खे ॾिस। चईंसीं पोइ जेकर हितां रहनुमाई न मिले पाण दिलि खां पुछ, इस्तफ़्त क़ल्बक, उनखे मुख़्तसिर ॻाल्हि ॿुधायूं। दोस्तो इहा इंतिहाई सवली ॻाल्हि, दीन जे तइलीमात ते असांखे हुकुम थो ॾिए। सच पुछो त जेको बि इंसाफ़ पसंदि मुआशिरो आहे, हितां जो हुजे ॿाहिरनि मुल्कनि जो हुजे, कहिड़े बि खंड जो हुजे, तक़रीबन जेके बि उसूल असांखे दीन ॾिना आहिनि, इंसाफ़ पसंदि मुआशिरो उन्हनि उसूलनि खे मञे थो, उन्हनि खे सही थो चए। बेनुल अक़वामी सचायूं आहिनि दोस्तो, बेनुल अक़वामी सचायूं आहिनि। तो बहरहाल असां कोशिशि कयूं ऐं उन सां गॾु तंज़ीमी ॻाल्हि बि थी वई, तबलीग ॻाल्हि बि थी वई ऐं तरावी जी ऐं इफ़्तार ऐं तबलीग जे हवाले सां बि गुफ़्तगू तव्हां सां थी त कहिड़े नमूने थियणु खपे। इन ते मां अर्ज़ु थो कयां आईंदह रमज़ान शरीफ़ लाइ हाणे खां ई असांजा जेके ज़िमेदार दोस्त आहिनि उहे इन लाइ कोशिशि कनि। ख़ुलफ़ाए इकराम जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कयो त हुन सां ताउन कयो। ख़ुलफ़ाए इकराम इंतिहाई मोहतरम आहिनि। ख़ुलफ़ाए इकराम खे गुज़ारिश त तव्हां पंहिंजी दिलि वॾी कयो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, अमीरी दिलि जी अमीरी हूंदी आहे, पैसे जी अमीरी न हूंदी आहे। तव्हां सॼी उमिरि तजुर्बा कयो त अमीर थियां जो घणा पैसा गॾु कयां। दोस्तो सच पुछो त घणनि पैसनि गॾु करण वारनि खां झूपड़ी वारा मूंखे केतिरा ज़ाती तरह मूंखे शर्मिंदो करे छॾींदा आहिनि, जो उन्हनि वटि कुझु बि न हूंदो आहे। मूंखे अलाह ताला घणो कुझु ॾिनो आहे, पर उन्हनि जी कुशादगी, उन्हनि जी सखावत, उन्हनि जी फराख़ दिली ॾिसी मां शर्मसार थींदो आहे। सुभान अल्लाह, केॾी हिनखे अलाह ताला अमीरी ॾिनी आहे। अमीरी दोस्तो दिलि जी अमीरी हूंदी आहे, दिलि मां तंगी कढी छॾियो। ख़ुलफ़ा खे बरस कबो, दिलि वॾी रखो। भला ख़ुलफ़ा इकराम प्रोग्राम कनि, पंहिंजे घर वारनि ख़ुलफ़ा खे दावत ॾियनि, उन्हनि खे मथे विहारे पाण हेठि वेठा हुजनि, सामईन में वेठा हुजनि। सच पुछो त इहा त मूंखे का शायदि मुंहिंजी का अहिड़ी बदअमली आहे जो मूंखे सज़ा थी मिले, जो हमेशह मूंखे मथे विहारियो वेंदो आहे। मां सम्झंदो आहियां मुंहिंजे लाइ त हिकु इम्तिहान सज़ा आहे। सही लुत्फ़, सही मज़ो ऐं तव्हां जेके दोस्त वेठा आहियो उन्हनि सां गॾु वेहण में मूंखे ईंदो वधीक मज़ो आहे। उन्हनि पाण हेठि वेही रहनि, उन्हनि खे जेको आहे सरबराही ॾियनि, सभु कुझु ॾियनि ऐं ख़ुशादगी सां पेश अचनि, त इनशा अल्लाह ताला उन जा नताइज बहितर निकिरंदा। दावत इफ़्तार में ख़ुलफ़ा इकराम गॾिजनि, हिक ॿिए जे दावतुनि में शामिलु थियनि
ऐं हिक ॿिए जी हौसला अफ़ज़ाई कनि ऐं उन्हनि जा अहबाब ऐं मुतअल्लिक़ीन बि मुहबत ऐं प्यार सां हिक ॿिए सां मिलनि। बाक़ी तंज़ीमी कमु जेको आहे तव्हां पंहिंजो जारी वसारे रखो। ऐलानात दोस्तनि कया आहिनि ऐं कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि से दोस्तनि चयो आहे ज़ेरे गौर आहिनि, उनजो हल कंदा। जेके तव्हां ॿुधायो शिकायत लाइ, मसाइल जे हल लाइ, फ़ैसिलनि फड़नि जे लाइ, सचपुचो फ़ैसिला फड़ा मां ॾिठा आहिनि दरगाह ते थींदे। अलाह हिदायत ॾिए असांखे। उहो हर कंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे उहो फ़ैसिले जी चिठी ठाहियो पंहिंजे और को फ़ैसिलो लिखियो खीसे में खयो ईंदो। हाणे फ़ैसिलो दरगाह वारा उहो कनि जेको मां चिठीअ में लिखी आयो, वॾी कशमकश थींदी। अलाह हिदायत ॾिए असां सभिनी खे जो असां सही जेको दुरुस्त फ़ैसिलो आहे उहो पाण करे सघूं था। मुंहिंजो यकीन आहे असां पाण करे सघूं था, पर असां करण लाइ तयारु न आहियूं। जॾहिं करण लाइ तयारु न आहियूं त पोइ वरी उहो असां पंहिंजे मतिलब वारो फ़ैसिलो साम्हूं वारे शख़्स खां वठणु चाहींदा आहियूं। अहिड़ा फ़ैसिला तौबा आहिनि, अलाह माफ़ी ॾे। पर पोइ बि इन लाइ हल करणु खपे दोस्तनि खे, जाइज़ तरीक़ो जाइज़ सूरत रखनि ऐं उनजे लाइ बाक़ाइदे कमेटी तश्कील ॾियनि ऐं उन लाइ कोशिशि हुजे त इहो उनखे सुठी सूरत ॾिनी वञे, इनखे मुफ़ीद सूरत में बनायो वञे, इन मां इस्लाह जो को पहलू निकिरे त बहितरा भली थियणु खपे ऐं इन जी वाक़ई ज़रूरत आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त जेके अहबाब तव्हां हिते आया आहियो, नवाब शाह जी मिज़बानी माशाअल्लाह ॾाढी प्यारी आहे। अॻु में बि हिते अचणु थियो ऐं ॿियो भेरो हिन प्रोग्राम में शिरकत थी आहे। जिन दोस्तनि हिन मामले में दामे दिरमे सुखने अख़लाक़ी माली मदद कई आहे, अल्लाह उन्हनि खे हिन जो अजर अज़ीम अता करे। मूंखे उमेदु आहे नवाब शाह वारा ऐं पंहिंजे तंज़ीमी ऐं तबलीग कम खे गुज़िरियल साल खां अञा वधीक बहितर बनाईंदा। तव्हां सभिनी दोस्तनि खे उर्स मुबारक जी दावत आहे ऐं पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में तव्हां दोस्तनि खे दावत ॾियो ऐं उन्हनि खे शिरकत जी दावत ॾियो। ऐं जेकी बि दोस्त आहियो तव्हां ख़तम शरीफ़ पढ़ो, जो उर्स मुबारक ते असां इशाले सवाब लाइ पेश कंदा आहियूं। ख़िदमात जे हवाले सां बि तव्हां ज़रूरु उर्स मुबारक में पंहिंजी शमूलियत कयो। हा, उर्स मुबारक जी तारीख़ 21, 22, 23 नवंबर। तव्हां सभिनी दोस्तनि खे शिरकत जी दावत। तव्हांजी वॾी महिरबानी, जज़ाकुमुल्लाह। वमा अलैना इल्ला अल दुआ फरमायो। काफ़ी दोस्तनि दुआ लाइ चयो अल्लाह ताला असां सभिनी जूं मुश्किलातूं ऐं परेशानियूं आसान फरमाए। असांखे सही जेके बीमारियूं रुकावटूं मुसीबतूं कर्ज़ मर्ज़ अल्लाह ताला मिड़नी जा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस बिरहमतिक या अल्लाह। आमीन।